बैरिया टाउन वाक़े तोड़े क़ौमी अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी वारे अमल ख़िलाफ़ ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे में भी सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते कॉम्प्रेस पार्टियुनि खां अलावा सिविल सोसाइटी जे माण्हुनि तोड़े हाईकोर्ट बार ऐं डिस्ट्रिक्ट बार जे वकीलनि पारां रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहरा कंदे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन सिलसिले में एसयूपी के ज़िलई सदर भट्टी, फताह जामरी, मंजूर शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर में एक एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रोडन रस्तनि खां थींदी जनाबाग चौक ते पहुती, जिते अॻवाननि ऐं कारकुननि जे हथनि में पार्टी झंडा, प्ले कार्ड तोड़े बैनर हुआ, जिते क़ौमी अॻवाननि तोड़े कारकुननि जी गिरफ़्तारी वारे अमल खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त असांजे सिंधी कारकुननि खे आज़ाद कयो वञे, असांजे वकीलनि ते दहशतगर्दी जूं एफआईआर दाख़िल कयूं वयूं आहिनि। क्यों त जेके भी कॉम्प्रेस ते केस दाख़िल थियल कूड़ा उहे ख़त्म कया वञनि, जेके गिरफ़्तार किया अथनि उन्हनि खे आज़ाद कया वञनि। इहे हितां गिरफ़्तार थिया इन्हनि खे आज़ाद कयो। जेके भी क़ौमी कारकुन आहिनि या क़ौमी अॻवान आहिनि उन्हनि जे मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि उहे वापसि वरिता वञनि। एहतिजाज दौरान हुननि मुतालबो कंदे वधीक चयो त फौरी तौर ते क़ौमी अॻवाननि तोड़े कारकुननि खे आज़ाद कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जे सिलसिले खे वधायो वेंदो। कैमरामैन जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।